वेलकम बैक जी नाज़रीन। तमाम मटिया के आम शहरनि जा वीचार ॿुधा। हिन वक़्तु असां राब्तो कयो आहे मटियारीअ जे सानियावंदनि खां। हुननि खां पुछूं था त हीअ जेको रोज़ बरोज़ पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में वाधि करण खां पोइ महांगाई आहे, महांगाई खे हू कीअं था ॾिसनि। ज़ुल्म लॻो पियो आहे तमामु घणो। हिते त को हिते दाद फ़रियाद न आहे। मासूम ग़रीब वीचारा मिसकिननि जो कंहिंखे अहसासु हुजे यार हिननि ग़रीबनि मिसकिननि जी दुआउनि सां अव्हांखे मुल्क मिलियो, मिसकिननि जी दुआउनि सां अव्हांखे हुकूमतूं मिलियूं, मिसकिननि जी दुआउनि सां अॼु अव्हां मोटर साइकिलनि मां वञी वीगो ऐं रीवो गाॾियुनि ते पहुता आहियो। एतिरो शर्म कोन थो अचे हिननि खे जो हींअर केतिरा छापिया पिया लॻनि। कंहिं वटां 30,000 अनाज पियो निकिरे, बोरियूं पियूं निकिरनि, कंहिं वटां 40,000 खंड जूं बोरियूं पियूं निकिरनि, कंहिं वटि केतिरे 10 अरब 90 अरब 97 अरब पैसा पिया निकिरनि। हेॾा ग़रीब माण्हू खां पुछो त तव्हां 700-800 रुपया तारीख़ थो जेको कमाए पियो त 700-800 रुपये में 4-5 ॿार पंहिंजा माउ भेण भाउ ज़ाल कीअं बच्चा गुज़ारो करे सघंदा। इंतिहा दर्जे जो घटिया क़िस्म जी को बि हिते को निज़ाम न आहे। रियासत नाले जी का शइ कोन्हे, इंसाफ़ नाले जी का कोन्हे। बाबा डंडो खणो तव्हां हिननि खां पहिरीं हिननि वॾनि चोरनि खे झलियो। तव्हां हीउ ठीकु आहे, तव्हां कुंडो माफ़िया आहे, तव्हां हिननि खे वापड़ा वारनि खे भले हुननि खे तव्हां पकड़ियो करियो, पर वॾा जेके चोर आहिनि हिते जेके अरबे खरबे रुपया खाई आहिनि मासूम वीचारा ज़लीलो ख्वार पिया थियनि। वीचारा ग़रीब माण्हू केॾांहुं वञनि। मासूम नियाणियूं खणी हींअर हितां असांजा हींअर हिकिड़ो माई वई आहे पंहिंजे बच्चे खे विकिणण लाइ होका ॾींदी वई आहे। यार ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। सभु ठला कुर्सियुनि ते चङा मुड़ुस थियो ते वेहण लाइ कुर्सियुनि जे लाइ पोयां ढोड़नि था, पर महांगाई जे लाइ को हिननि खे अहसासु कोन्हे त को ग़रीब माण्हू आहे। मासूम माण्हू आहिनि वीचारा सॼो ॾींहुं वीचारा हथोड़ा पिया हणनि, कोडरूं पिया हणनि, वीचारा गिहु नथा वठी सघनि, खंड नथा वठी सघनि, चांवर नथा वठी सघनि, अटो नथा वठी सघनि। अटो जेको बुनियादु आहे उहो ई नथा वठी सघनि। वीचारा बच्चा ॿार बुखिया। अॼु वीचारा ॿार कल्ह टियों ॾींहुं मूं ॾिठा ॿार पिया, मूं चयो ख़र्ची अची ख़र्ची कोन्हे, पर नाश्तो वीचारनि कोन खणी विया आहिनि। स्कूल पिया वञनि, ॿार पिया वञनि। हाणे तव्हां ॿुधायो 2 बजे 1:30 बजे उते अचनि, उते स्कूल मां वापसि अचनि, घर में मानी न हूंदी, उहो माण्हू वीचारा बच्चा मासूम केॾां वेंदा। ग़रीबा कहर खुदाई हिननि हुकुमराननि खे चवंदा ख़ुदारा, ख़ासि तौर ते हिन निगरान हुकूमत खे था चऊं त ख़ुदारा कुझु अंधा ॿोड़ा गूंगा न थियो, कुझु हया करियो। अव्हांखे मरणो आहे, क़बरुनि में कीड़ा पवंदा न वञी। हिननि सभिनी जी हालत तख़्त मां अलाह साईं लोड़ाए थो, तव्हांखे हेठि किराए थो छॾे। तव्हां इंसान जी ख़िदमत करियो। असांजे हिते मटियारी त ठहियो, पर सॼी सिंध जेका आहे उन जो अज़ाब लॻो पियो आहे। ऐं हिते महांगाई जे ख़िलाफ़ु सभ खां पहिरीं का इलेक्शन असांखे कोन थी खपे। असीं चीफ ऑफ आर्मी स्टाफ साहिब खे था चऊं त सभ खां पहिरीं हिते एहतिसाब कयो वञे। चोरनि लुटेरनि सभिनी खे ॿधो कुटियो, रहणो न, हक़ इंसाफ़ करियो। ग़रीब माण्हुनि खे जेको आहे घरनि ते दरनि ते अची उन्हनि खे इंसाफ़ मुहैया करियो। उन्हनि खे महांगाई ख़तमु कराए ॾियो त कम अज़ कम हू अटे लप खाई सघनि पियो। हाणे जंहिं घर में जेको माण्हू बचिड़े वाल हिकिड़ो माण्हू वेठो आहे, उनजा बच्चा पिया बुख पिया मरनि, लाज़मी तंगामद जंगामद को वञी चोरियूं कंदो, को फुरूं कंदो, को जुआ रहंदो, को मुनशियात खपाईंदो वञी। असीं चऊं था त बाबा तव्हां हिननि खे रोज़गार ॾियो, महांगाई ख़तमु करायो। मज़दूर माण्हू न असांजा सिंधी माण्हू कॾहिं तव्हां खां इहो कोन था चवंदा सिंधी माण्हू असांखे नौकिरी नथी मिले, वीचारा दरबदर थियो, वीचारा मज़दूरी कोडरूं खणी वेठा आहिनि। हिते केतिरा आहिनि, असांजे पाड़े में हलो तव्हां ॾिसो हली, MA साहब MA करे वेठा आहिनि। केतिरा माण्हू वेठा आहिनि जेके वीचारा को डेकोरेशन ते पियो कमाए, को होटलुनि ते पियो कमाए, को रंगनि जा कम पियो करे, को पोचियूं पियो ॾींदो वठे। उन्हनि जी असीं कोन था चऊं त उन्हनि खे नौकिरी ॾियो, पर उन्हनि कम अज़ कम इहा महांगाई त ख़तमु करे त कम अज़ कम ग़रीब माण्हू वीचारो जेको आहे बचनि ॿारनि सां कुझु न कुझु पेट गुज़ारो त करे सघे। महांगाई ख़तमु करियो। जेकॾहिं महांगाई ख़तमु कंदा, महांगाई ते कंट्रोल कंदा त हिते बदअमनी बि ख़तमु थींदी न, हर क़िस्म जो जेको आहे बुरो अमल जेको ख़तमु थींदो। मौजूदा सूरत हाल में जेको गुज़िरियल 2-3 सालनि खां वठी महांगाई जो तूफ़ान आयो आहे, असां मुतालबो था कयूं त इन महांगाईअ ते कंट्रोल कयो वञे ऐं जहिड़े तरीक़े सां ज़ख़ीरे अंदोज़ शयूं कयूं पियूं वञनि उन्हनि ते कंट्रोल कयो वञे ऐं शहर जे अंदरि ऐं सॼी सिंध जे अंदरि जेका सूरत हाल आहे उन खे ज़ाब्ते में आंदो वञे, जीअं त महांगाई कंदड़नि ख़िलाफ़ु सख़्तु क़ानूनी कार्रवाई खणी वञे, क़दम खयां वञनि। हिकु शइ जो हिकिड़ो रेट आहे त ॿिए ॾींहुं वरी उनजो डबल रेट आहे। जेको दुकानदार या कारोबारी माण्हू पंहिंजी मर्ज़ी जा रेट मुक़ररु कयो वेठा आहिनि, इन ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे। ऐं असां DC खां ऐं ज़िले इंतिज़ामिया खे चऊं था त अखियूं पूरे सुम्ही न रहो, तव्हां ज़ाब्ता अख़लाक जोड़ियो ऐं के कमेटियूं जोड़ियो जेके कमेटियूं माण्हुनि खे रिलीफ ॾियनि। हिन वक़्तु माण्हू ॾाढा परेशान आहिनि ऐं पब्लिक सॼी परेशान आहे। जेके वापारी आहिनि, जेके कारोबारी माण्हू आहिनि, उहे पंहिंजा ज़ाती अघ मुक़ररु करे वेठा आहिनि। हिकु जाइ ते वञी हिकिड़ो अघु थो ॿुधाइनि, ॿिए ते वञी ॿियो थो ॿुधाइनि, टे ते वञी टियों था ॿुधाइनि। उन जे करे जेको गवर्नमेंट जो तव्हांजो शेड्यूल आहे उन मुताबिक़ माण्हुनि कारोबारी माण्हुनि खे दुकानदारनि खे पाबंद कयो वञे। इहा जेकॾहिं सूरत हाल रही त पोइ माण्हुनि में बदअमनी, बेरोज़गारी, महांगाई जे सूरत हाल जो नतीजो इहो पैदा थींदी। रोज़ पेट्रोल वधंदो वञे, पेट्रोल वधे थो त उन जा कारण इहे आहिनि जो महांगाई थी वञे। महांगाई बाबा हिकु चकर थी, ॿ चकर थी,
रोज़ कहिड़ो तरीक़ो आहे, हर 15 ॾींहं बाबा हेतिरो पेट्रोल वधियो, हेतिरो डीज़ल वधियो, फलाणो वरी उन राति जो पेट्रोल वधे त सुबुह जेका स्टॉक पियल शइ हुननि वटि आहे त उहो वरी उनजो डबल था करे छॾनि। बाबा जेका पहिरीं रेट में तव्हां शइ आहे सा तव्हां माण्हुनि खे ॾियो न पब्लिक खे। उन करे असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते इन जे ख़िलाफ़ु क़दम खयो वञे। जेको ज़ख़ीरो कनि था, जेके नाजाइज़ रेट वठनि था, इन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे सख़्तु क़दम खया वञनि। इहो असां मटियारी शहर वारनि जो मुतालबो आहे। महंगाई एतिरी आहे जो ग़रीब अवाम जो जीअण जंजाल थी चुको आहे। जेको मज़दूर तबिको आहे तमामु घणे में घणो परेशान आहे। असां जहिड़ो जो 500 रुपया तारीख़ कमाए बच्चनि जे लाइ छा वठे, अटो वठे, गिहु वठे, खंडु वठे। गिहु लॻो आहे 500 रुपया किलो, खंडु लॻी विया 180 रुपया किलो, अटो लॻो वियो आहे 150 रुपया किलो। उहो ॿुधाए त ग़रीब माण्हू जीअण जंजाल करे छॾियो आहे हिननि हुकुमराननि। जॾहिं 160 रुपया लीटर पेट्रोल हो तॾहिं PTM वारा सभु ज़िंदा हुआ, इस्लामाबाद ताईं मार्च कयूं थे। हींअर 308 रुपया पेट्रोल जो आहे त जीअरा ई कोन्हनि। वोट वठणु ईंदा उन्हनि खे शर्म कोन थींदो माण्हू खां, अवाम ग़रीबनि खां वोट वठणु ईंदा। पहिरीं त उन्हनि खे इहो शर्म हुअणु घुरिजे त अवाम खे असां ॾिनो छा आहे। बदमनी उन खां धार आहे। जेकॾहिं इहा हालत रहंदी त मोटरसाइकिल बिहार मोटरसाइकिल आई कोन। मोटरसाइकिल बिहारे वञ दुकान सामान वठण पोयां मोटरसाइकिल आई कोन। पुलिस वटि पुलिस ॿुधण लाइ तयारु कोन्हे, को कानून कोन्हे, कुझु कोन्हे। ग़रीब अवाम जे लाइ सभई मुसीबतूं ग़रीब अवाम जे लाइ आहिनि। कनि पाण खाइनि वॾा, अन अवा केरु खणी वियो खाइयो, नवाज़ शरीफ़ खाइयो, अवा केरु खाइयो, इमरान ख़ान खाइयो, अवा केरु खाइयो। अवाम कहिड़ो ॾोह कोई जिंदे एतिरा टैक्स मड़िया अथव, हेतिरा बिजली जा बिल महांगा, किथां ग़रीब अवाम पूरी करे। असां वरी बि चीफ आर्मी स्टाफ खे अपील था करियूं ऐं निगरान हुकूमत खे चऊं था त महिरबानी करे इहो सिस्टम ख़तमु कयो। ग़रीब अवाम खे को रिलीफ ॾिनो वञे, जंहिंजे लाइ ग़रीब अवाम मरे थो। ग़रीब अवाम ॾाढो पीसिजी चुको आहे। महिरबानी करे इन्हनि ते को हथु रखियो वञे। बाबा एॾी महांगाई आहे जो असां अटो चांवर कीअं जेको वठूं था न, सो बि असां हिकु चांवर वठूं था त अटो कोन था वठी सघूं। जे अटो था वठूं त चांवर नथा वठी सघूं। अहिड़ी हालत आहे। हिन महिल बि ॾिसो बटाला घणे आहिनि, 100 रुपया किलो बटाला मिलिया आहिनि। असांखे छा वठूं, छा वठी घर में खारायूं असां। सो महांगाई घटि कयो, महिरबानी करे महांगाई घटि कयो। अटो कयो, चांवर सस्ता कयो त ग़रीब माण्हू को खाइनि बचनि लाइ। मां त बेरोज़गार आहियां। मां हिकिड़ो बीमार आहियां, शुगर, ब्लड प्रेशर, कैंसर आहे मूंखे। मां बीमार आहियां ऐं मुंहिंजा पुट आहिनि नंढड़ा, उहे 3 ॼणा वञनि था। हिकिड़ो 1000 रुपया हाणे उन छा कमाइनि। 1000 रुपये में असां वठूं छा? अटो वठूं, चांवर वठूं, गिहु वठूं, छा वठूं, भाॼी वठूं, छा वठूं असां। महिरबानी करे असां महांगाई घटि कयो। सभिनी आला हुकाम खे अर्ज़ु था कयूं, महिरबानी करे महांगाई घटि कयो। जी नाज़रीन, तो आम शहरनि वापारियुनि दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणो त हीअ जेको रोज़ बरोज़ पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत वाध खां पोइ महांगाई बि अरूज ते आहे। महांगाई एतिरी आहे जो ग़रीब माण्हू जेको फाका कशियारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। ऐं ॾियाड़ी वारो जेको मज़दूर तबिको आहे हुननि जो चवणो त असांजी एतिरी ॾियाड़ी न आहे जो असीं 2 वेला सही मानी ढो करे खाई सघूं। मानी खाइण जी त परे जी ॻाल्हि आहे, असीं पंहिंजे औलाद खे तइलीम बि नथा ॾियारे सघूं। ऐं हुननि जो इहो चवणो त गुरबत ऐं महांगाई जे करे असां वटि कफ़न दफ़न लाइ बि पैसा न आहिनि त असीं जीअं मैयत खे कफ़न दफ़न लाइ सामान वठी ॾियूं। एतिरी महांगाई आहे जो असीं पंहिंजा बचा खपाइण ते हाणे मजबूर थी विया आहियूं। ऐं ॾिठो वञे त हिते जी जेका ज़िले इंतिज़ाम आहे या प्राइस कंट्रोल डिपार्टमेंट किथे बसि ॾिसण में न आयो जेको महांगाई ते कंट्रोल करे ऐं ग़रीब माण्हू खे रिलीफ ॾेई सघे। ऐं हाणे इहो ॾिसणो आहे त हिते जी ज़िले इंतिज़ामिया या सिंध हुकूमत या ॿिया जेके लाॻापियल अमलदार आहिनि महांगाई ते केतिरो कंट्रोल था कनि ऐं ग़रीब आवाम खे केतिरो रिलीफ था ॾियनि। इंशाअल्लाह वरी कंहिं नए शू तव्हांखे हाज़िर थींदासूं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान अब्दुल गफ़ूर मल्ला खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।